Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई साग जोई नशाई तोड़े छड़ी मवाली तू हिते ये घर में हलियो आयो ही छो मां ये न तो जी सगा मुझो मतलब त कि जे घर वञण खां पहिरीं इजाज़त वठण ज़रूरी हूंदी आहे छा जी इजाज़त है गोठ असांजो सागो आहे असांजे मश्किरनि जे गोठ में जंहिंजो बि दर खुलियल हूंदो आहे मां ईअं हलियो वेंदो मूंखे त केरु चवंदो बि न आहे हूअं बि माइटनि जे घर में वञण सां इजाज़त छा जी भला नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी पर असां त तुंहिंजा माइट कोन आहियूं न छो माइट न आहियो त थी पवंदो रहो असांजे गोठ में त हाणे पाण में त ऑटोमेटिक माइट थियासीं न भली ॿी जात वारा हुजो खणी तव्हां बाला हुजो खणी चपा चोड़ा हुजो केर बि हुजो पर हिनमहिल त असांजे ॻोठ में त रहो त सम्झो त असांजा माइट हो सुठो नथो लॻे केरु मां ओ तूं न कंहिंजे घर में बिना इजाज़त वञण सुठो नाहे लॻंदो माण्हू कंहिंजे बि घर वञे भली माइट छो न हुजनि पर इजाज़त वठण ज़रूरी हूंदी आहे ठीकु आहे जे तूं चवीं थी तुंहिंजे करे मां इहो करे सघां थो मां जीअं तकुड़ वाराईंदुसि न दर ते बीहंदुसि न मां खंघंदुमि ऐं तूं सम्झी वञजांइ त मवाली पहुची वियो आहे ईअं ठीकु आहे खंघंदे छो दर कोन खड़काईंदे सॾु कोन कंदे ओ चरी माफ़ कजांइ फरी दर ठड़काइण सां सॾु करण सां ॿियनि माण्हुनि खे बि ख़बर पइजी वेंदी मां नथो चाहियां त ॿियनि माण्हुनि खे ख़बर पए अरे छो ख़बर न पए छो न पवे तोखे ख़बर न आहे असांजे ॻोठ जा माण्हू थी बिचा पिड़ा बिवेड़ाऊ अहिड़ो न ग़लति कमु करे जन ख़बर जीअं पइनि न त मवालीअ खे ऐं पौंप खे पाण में वेड़ाए छॾींदा ऐं तोखे ख़बर आहे मां मच्छरे खां पोइ रिढ पौंप खे अहिड़ा चंपा हणा भञी विधांसि जहिड़ो वधे त वरी मसइलो थींदो न मां नथो चाहियां त मां पौंप जी का बेइज़ती ख़राबु कयां मां चवां थो त मथे ते मालिश कयांसि वार त अथसि कोन कंहिंमहिल मालिश कंहिंमहिल वरी तिरकांसि मथे ते कंहिंमहिल वरी प्रंगुन खे ज़ोर ॾियांसि खिट करे त गीले खणी भिती में हणांसि मतिलबु आहे त मां हुनजी इज़त करणु थो चाहियां अदा पंप तूं असांजे ॻोठ में नओं आयो आहीं तूं असांजे ॻोठ जे माण्हुनि खे कोन सुञाणी असांजे ॻोठ जा माण्हू वॾा मश्किरा अथई तोसां बि मश्किरियूं कंदा हुआ मां बि वॾो मश्किरो आहियां जॾहिं मां मश्किरी कंदो आहियां न त ईअं माण्हू खिली खिली ईअं खेरा थी पवंदा आहिनि डीज़ल ते खिल में न इश्क में हा तुंहिंजे घर में नौजवान छोकिरी आहे ऐं असांजे ॻोठ जा माण्हू शल न का छोकिरी ॾिसनि पोइ जहिड़ी ले सूड़े जी गिग ॻोठ जो कोन को मश्किरो हर पुछणंदव का तकलीफ़ त कान्हेव जे तकलीफ़ अथव त ॿुधायो को वरी लस्सी वठण जे बहाने सां ईंदी असां वटि लस्सी आहे किथे जो वठण ईंदा आंगूठो आहे छा असां वटि लस्सी वठण न ईंदा पर ॾियण जे बहाने त ईंदा न को मखण ॾियण ईंदी ऐं को वरी सरियों साग सुखड़ी करे खणी ईंदव वट लाइ न मूंखे कंहिं शइ जी वट नाहे करणी तोखे भली ज़रूरत न हुजे पर ॻोठ वारनि खे त ज़रूरत आहे न हींअर बि जेकॾहिं तूं घर वेंदे कोन को कान का सुखड़ी खणी दर ते आयो हूंदई जेकर इहा ॻाल्हि आहे न त मां हींअर ई घर थो वञा डीज़ल ते हा भली वञ पर जॾहिं बि घरां निकिरी या त न्याणीअ खे गॾु वठी ईंदो कर या वरी न्याणी खे घर में बंदि करे पाण खां वॾो तालो खणी दर खे हणी ईंदो कर हाणे ठीकु आहे जे इहा ॻाल्हि आहे त मां हाणे जो हाणे वञा थो चाहे खे तालू थो हणा ही पाण खे सम्झनि छा था डीज़ल ते वॾा नंढा मिलाए ताड़ो मोहतरमा फरी साहिबा कल्ह ॿुधो त मत लालू तव्हांजे घर आयो हो छो बसि ईअं ई ना सुणण आयो चए पियो त सेठ धनु मोकिलियो आहे कूड़ थो हणे सेठ धनु आहे चरियो जो हिन खे मोकिलींदो हिन जे अफ़ालनि जी ख़बर अथसि हिकु त कूड़ो आहे ॿियो वॾो ठरकी आहे छलनि असांजे ॻोठ जे कंहिं घर में का चङड़ी छोकिरी ॾिसे हरू भरू बि लानती चवंदो मां नियापो खणी आयो आहियां अरे कंहिंजो नियापो कंहिं महिल ज़ाल जे नाले कंहिं महिल ससु जे नाले कंहिं महिल कूड़ो आहे कूड़ो शादी बि थियल अथसि न अहिड़े माण्हूअ खे त पाण खे शर्म अचणु घुरिजे न पर आहे बेइज़तो तूं सही थो चई हाणे न तूं बि वञ बाबो अचण वारो आहे
न न हाणे त वीचारो घरां निकितो आहे थोरी चिपकाईंदो पियो वञे पर ते तोखे कीअं ख़बर पई त हाणे वियो आहे? मां लिकियो बीठो हूंदो हाणे ख़बर नथी छा मां तव्हांजे घर जे पासे कोन त मां लिकी बीह रहंदो हाणे ॿिया सभु कम ख़तमु हाणे बसि इंतज़ारु करिणो आहे इहो कुराड़ो कंहिं महिल थो निकिरे हू बसि जीअं निकितो मां खणी घुट हणी हाणे घटि में घटि कलाकु त लॻंदुसि न अच्छा वो बि अचण वारो ई हूंदो छो जो हुनजो को दोस्त वोस्त कोन्हे न ॻोठ में कंहिंसां वीचारो कचहरी कंदो तूं इन ॻाल्हि जो फिक्र ई न कर असांजे मश्किरनि जे ॻोठ में कहिड़ो मश्किरो कम सां लॻल आहे सभु वांदा 24 कलाक कल्लू बि वांदो वल्लू बि वांदो मिठल बि वांदो अलाह करे त इहो ईदन जुमन न मिलनि ईदन जुमन हू जिनखे मां कूड़ियूं वीज़ा खपाइण जे लाइ ॾिनियूं हुयूं हा ये अलाह करे ये न मिलंदुसि फीता ई फिरी वेंदसि तुंहिंजे दिमाग़ जा फीता त मां फेराईंदुसि डीज़ल ते ईदन जुमन सही पिया चवनि अरे असांजे घर तूं छाजे लाइ आयो हुई छा लस्सी वठण आयो हुई डीज़ल ते न लस्सी तव्हांजे घर किथां आई तव्हां वटि त खोदी बि पूरी कान्हे का पोइ पक ॼण आयो हूंदे असां वटि वरी आंठो आहे छा हिकिड़ो बाबो हिकिड़ो मां असां वटि को जानवर ई कोन्हे असां किथां लस्सी असां ॾही मां ठाहींदा आहियूं पक पोइ सरह जो साग खणी आयो हूंदे बटर लाइ डीज़ल ते न छरियां जो साग किथे मुद ई कान्हे मां ॿी वटर लाइ आयो हुयुसि जेका वटर मां तुंहिंजी वठंदुसि न दुनिया ॾिसंदी डीज़ल ते हरी मूंखे लठ ॾे लठ किथे आहे मां थो चवां मूंखे लठ मां खाली तो लठ ॾे मूंखे लठ ॾे ख़बरदार आऊं घरां निकिरी वञा को बि माण्हू हिते न अचे पखी जो पैर बि न ॾिसां डीज़ल ते सुधरी वञ तूं हाणे तमामु तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे चङो हाणे चङो वञी सलाम ॾिस हल चङो माशाल्लाह हल खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार चुरण पड़ो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी ऐं भॼण जी कोशिशि न कंदा मिठल हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका अड़े ये ठका हाल इलाक़े में कजां अबा पर कहिड़े ॾोह में अड़े मिठल तूं छा थो सम्झी मां माज़ूर कोटा में भर्ती थियणा त मूंखे का बि ख़बर न पवंदी कहिड़ी ख़बर अड़े हेॾे गुलाब जे घरां जेकी बकरी चोरी थी वई आहे उहा कंहिं कई आहे मूंखे कहिड़ी ख़बर कंहिं कई आहे ऐं रोश वारनि जे घरां जेके सोलर प्लेटूं चोरी थी वियूं आहिनि उहे कंहिं कयूं अरे शरीफ वारनि जे घरां नई कुआर जा चौपल ऐं चूड़ियूं कंहिं कयूं हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका बाबा मूंखे कहिड़ी ख़बर त इहे चोरियूं कंहिं कयूं आहिनि मुंहिंजो इन चोरियुनि सां वास्तो कहिड़ो पुलिस खे सभु ख़बर आहे इहे सभु चोरियूं तो कयूं आहिनि मूं सिपाही ईसा खाली आहिनि खीसा हुकुम कर साहब ईसा भरजी ईंदा हिनखे खंभड़ा मां वठी अने इलाक़े में बंदि कयो वठो कैसा सुतली साहब भला लाकबो में छा खाराईंदो सचू खाराईंदासीं मोचड़ा खाराईंदासीं ऐं नंढा खाराईंदासीं मां को दोला पारली मानी में खाराईंदा लखन करोड़ जा केस दाल कयूं न चाहवा न पाणी न बीड़ी न सिगरेटा हेॾो सारो रोए थो जेड़ी तई मस्त जवानी तड़िया रात सुहानी ओवे हो यार कयूं प्यार छड़े वञा वञा सदके मुझी अदी से चाली सदके न शर्म न हया न लज न पर्दो छड़ाणी इश्क ई प्यार जूं ॻाल्हियूं जवानीअ में घणा इश्क कई त खाई अची होड़ो न लॻी अञा तोखे जवानी वारियूं ॻाल्हियूं दादा तुंहिंजे मथां ठीको जो तूं इहो नहूसियत वारो बूथ खणी सुबुह सां अचे मुंहिंजे मथां बीठे सभु कम मुंहिंजा फेल करे छॾियई इहा सूरत ॾेखारी ॿियो त ख़ुदा खे मञ स्कूल वारे टाइम ते न निकिरंदो करे ॿारड़ा था टिजनि पिया हेवन फाड़े ॿारनि जा मां बि तुंहिंजो इहो गुंजन वारो बूथ पाट जहिड़ो चहिरो ॾिसण कोन आयो हा तोखे मां आख़िरी बभकी मुंहिंजो मतिलबु आहे त आख़िरी धमकी ॾियण लास्ट आख़िरी धमकी इहा का नई फिल्म ठही आहे छा ठही कान्हे हाणे रील इहे छापबा आहिनि फिल्म वारा 14 पार्टनि वारी इहा फिल्म ठहंदी एणे बि दाड़े लहूं था दाड़ेलनि ते ठहंदी
केरु बि कोन ॾिसंदो। हा शौक़ सां ॾिसंदा, टिकट भरे ॾिसंदा। इन जे करे त इन फिल्म में भाउ ऐं भेण जो मिल्कियत ते जहिड़ो आहे, तलवारबाज़ी आहे, तलवारबाज़ी आहे। माना त तो ऐं मूं वांगुरु। इन फिल्म जी पहिरीं सीन त इहा आहे जो इन मिठड़ू पुट खे चिलकड़ीअ जो आसरो ॾेई लारा लपा ॾेई मुंहिंजे ख़िलाफ़ भड़कायो। मूं वरी ख़बर थी छा कयो, पोइ इन फिल्म जी आख़िरी सीन ठाही, उहा वॾी ग्रैंजर वारी सीन आहे। मूं मिठल खे चोॾहनि केसनि जेके चोरीअ जा केस उन्हनि में ॿधराए लाक में हणाए छॾियोमांसि। हाणे उते बि थुकूं चटाई। बाक़ी मां छा पई चाहियां, मां बि त इहो ई पई चाहियां न। जहिड़ी तहिड़ी महिल ॾिस त चिलकड़ीअ जी बाह पकड़ियूं बीठो आहे। हाणे छुट्टी जिद वल्लू कंहिंखे वणे न वणे पर विचां किरो ज़रूरु खणे। पर मां जान कान छुटंदी, इहो जेको जहिड़ो मूंसां शुरू कयो अथई न, इन जी जान छॾ त फ़ाइदो थींदई। जेका मूंसां तो इहा जंग जुटी आहे न, इन मां हथ कढ, फ़ाइदो कोन पवंदी। न मां चवां थी पई कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾे। तोखे ख़बर नाहे छा त सेठियाणी सिर ॾींदी पर सुर कंहिंखे बि न ॾींदी। जाइ जा कागज़ ऐं कब्ज़ो लत ॾेई निड़ीअ ते वठंदी सां। वल्लूअ जी निड़ी को घो बाटे जो पादर कोन्हे जो लत रखी मूंखां हे कागज़ वठंदी आहे। मां बि वल्लू हा वल्लू। मुड़ण वारे ॾींहुं सेठियाणी ॼाई नाहे, वल्लू बि ॾियण वारे ॾींहुं ॼाई कोन्हे। नीगर बि नंढी जुमा बि घणा। हल ॾिठो वेंदो, ॾिठो वेंदो त ॾिठो वेंदो। वल्लू कंहिंखे वणे न वणे पर विचांगरो ज़रूरु खणे। पर इहे मिल्कियत ते विचां गिरह खणे। अड़े सेठियाणी सिर ॾींदी सुर कंहिंखे बि न ॾींदी। वात में हीअं काकड़े मां छिके गिरह कढंदी सां। गिरह खणे विच। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वरी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अच्छा ही तो सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ही वटा सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दिल में न कजो, बाकी हिकुड़ो दफ़ो तव्हां अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ॾिस हाणे वधीक सलाम न कजां, मां थकिजी पई आहियां जवाब ॾेई ॾेई। न न न हाणे वधीक सलाम कोन कंदुसि, हाणे मूंखे पक थी वई आहे। छा जी? मुंहिंजो मुसलमान हुजनि जी? न न इहा पक थी वई त तव्हां में कावड़ वारो जरासीमी कोन्हे, छो त माण्हू कॾहिं कॾहिं गुस्से वारो हूंदो आहे न। छो भला हिते अकेला बीठा हो, काॾां था वञो? मवाली मां वञी रही आहियां। केॾां वञी रहिया आहियो? ॻोठ छॾे? न न न न न हे मां ॿाहूं थो ॿधाए, ॻोठ छॾे न वञ। तूं तीअं चवंदीअ मां ईअं कंदुसि। मां सॼो ॾींहुं तुंहिंजो नौकर लॻो खाद में ख़ासि थी तुंहिंजे अॻियां पियो फिरंदुसि। तूं हुकुम कंदीअ उहो कमु करे ॾेखारींदुसि। बसि ॻोठ न छॾ, महिरबानी कर। ओह मवाली मां ॻोठ छॾे कोन थी वञा, मां शहर थी वञा जॉब ॻोल्हण जे लाइ। जाब? या जाब कहिड़ा? सिंधीअ में ॿुधायो न, छा विञाइजी वियो अथव जेको ॻोल्हण था वञो? विञाइण जी कुझु नाहे वियो, जॉब माना नौकरी ॻोल्हण थी वञा। दुआ कजां त का सुठी नौकरी मिले, हिन करे रक्शे जे इंतज़ार में बीठी आहियां। बसि पोइ हुकुम कयो, मां तव्हांखे छॾे अचां शहर। छा ते? तो वटि त सवारी बि कोन्हे। ऐं ॿी का सवारी न आहे त खेरा, अलाह साईं कुल्हा मज़बूत रखिया आहिनि। तूं चढ़ी वेह, डुकंदो तोखे मां हुते छॾे अचां। चरियो न एतिरो बि चरियो न आहियां, पर पोइ बि चई थी त हूंदुसि। कटा खड़िया कट छॾ बंदि करे छॾ, उधर ख़तम बाबा। ॻाल्हि ॿुध, उधर ते चाह पीती कंहिंजो तव्हां थो करी छा ससुञा घटि हुजा? हाँ पैसा खपनी। एॾा सारा थुल्हा मटाड़ा हो, उधर कोन करे कट घुराए था। चाह ॾींदे या अञा बेइज्जती कंदे? हा अथा वॾा इहो था नंढा माण्हू तुंहिंजी इज़त कॾहिं कंदा
जॾहिं बेस तो अञा घणो थी अरे मवाली छा थो करे ओ मवाली मवाली अब छा थोड़ी मवाली गाड़ी हरी साहब तव्हांजे हुकुम मुताबिक़ मां गाॾी काए आयो आहियां हाणे वेहो मोटरसाइकिल ते त मां तव्हांखे शहर छॾे थो किंजी काए आयो आहीं जंहिंजी बि आहे असुल कंहिंजी बि न आहे हिन वक़्तु मुंहिंजे हथ में माना मुंहिंजी थी न तव्हां बसि वेहो मां तव्हांखे छॾे थो मवाली मां बाइक ते न आहियां वेंदी मूंखे डप थींदो आहे डपु छाजो मां पक्को मवाली मुंहिंजो मतिलबु पक्को ड्राइवर हां तव्हांखे धिको बिको कोन ॾिसु अल्लाह न न न न मां बाइक ते कोन वेहंदसि मां तुंहिंजे करे काए आयो आहियां नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी हरू भरू काए आयो आहीं मूंखे त मोटरसाइकिल ते वेहण पसंदि ई कोन्हे बाक़ी छा ते वेहण पसंदि कंदी आहीं गॾो काए जा न न उठ ते वेह भला न बाक़ी छा ते वेहंदी आहे कार में कार त कोन्हे ओदा अदा मवाली हलिया मूंखे जल्दी आहे मोटरसाइकिल ते मूंखे खणी जल्दी कर छॾ यार आई ख़बर दाई तकड़ी हालत अरे चलियो ही छॾ छॾे अचिस न न हिन खे छा लाइ खणी वञाई मवाली मां थी चवां न छॾे अचिस पूरी ॻाल्हि आई खां दाई तकड़ी अरे दाई चाहे ते दाई जो कम आइडिया तक हलिया मवाली जी हा मजाल जो ॾींहं ॾिठे जो मश्करनि जे ॻोठ में तव्हां खां मोटरसाइकिल चोरी करे वियो इहो सभु कुझु तुंहिंजे करे थियो आहे सेठ धनु लुसी बेहया चोर जो पुट खानदानी चोर अरे मूं छा कयो आहे जो मूंखे ये शानदार लक़ब ॾेई मुंहिंजी इज़त वधाए रहिया आहियो सेठ तोखे न हूं मवालीअ खे हूं सेठ असांखे मवाली खां स्कूटर वापस कराए ॾे मतलब पुलिस में केस दाख़िल कराईंदासीं रुगो पुलिस में केस न घुटा ॾेई पूरो कंदासीं मूंखे तोखे न मवाली खे हा मवाली खे जल्दी पकड़े अचो असां किथां पकड़ियूंसे उनखे पकड़ण तुंहिंजो कमु आहे असांखे जेको स्कूटर न मिलियो न त असां टंकी को वठी फेराए ही जो भित में हणंदासीं छेतू थी वेंदो केरु मां तोखे न हूं मवालीअ खे हूं अरे त पोइ उनखे वञी कारियूं ॾियो न मुंहिंजी छाला बेइज़ती कराए रहिया आहियो हलो निकिरो हितां वञूं था हले मम्मी ही छो अथव अरे हल वांदा सेठ घणो बेइज़तो न कर अरे बस जिम न जांड्राई ईंदड़ पटी निकिरो हलो दादा हलो वांदा जेडी केडी महिल मुआरी लांडीअ ते अरे अलाए छा थी वियुसि यार छा थियो अलाए छा थियुसि बीही वई चङी तरह चेक कयांसि अरे खबर मवाली हे तुझो स्कूटर ठहंदो है कोन ठहंदो हां देर थी थे अब देर थी जे तो वञी छो थो हर पर छो भी छोई पेर हलासी ॾिना थी न पंध वञे भला अरे मूंखे जल्दी पहुचणो तॾहिं तोखे मिंथ कयमि हरूर मां कुते वेले न ॻाल्हाईंदो आहे थूड़ पई थी मुंह में असांजे इश्क में घारी विझी वरी ओॾो असांजी गाॾी ख़राब लॻी पई आहे हिन खे टकर लॻी आहे मोट भरे हाणे न ठहंदी जा हाणे जे नथी स्टार के छा कयांसि भला हाणे हीअं कर मां वियांसि थो तूं धिको ॾिस त स्टार के पोइ हलूं अॻिते यार भला कुछ थे यार हा पुट तो मुझे इश्क में घारी विधी आहे हाणे लोड़ त ख़बर पई कलियो मुझे दलील करे पलाद वर तो दे पलाद इने फरिया सा पीटो उन्हें जो पलाद उठ दे कलू अॼु ॿुधा तूं छा खाईंदे लठन पाठन खां सवा सभु कुझु खाईंदे
न वरी बि पंहिंजी पसंदि ॿुधा मुंहिंजी दिलि थी चवे त अॼु मां तुंहिंजी पसंदि जी तोखे भाॼी खारायां अॼु अलाए किथां सिजो भरियो आहे सवेल थी मानी खाराई सिज ओभर खां ई उभरंदो आहे तूं की इहो ॿुधा त तोखे छा पचाए खारायां पोइ जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मां चवां थो अॼु भिंडियूं पचा त खाऊं न भिंडियूं त कल्ह बि पचायूंसीं अॼु का ॿी शइ ॿुधा बीह पालक पचा उन में थोरी चणनि जी दाल मिला ॿिए पालक का भाॼी आहे जेका चए थो भाॼी चाढ़ ॿी ॿुधा ॿी का सुठी ॿुधा भला हीअं कर अॼु करेला खणी तए ते तर न करेला त टियों ॾींहुं खाधा हुआसीं पोइ भला बुसरी पचा त खावां न घर में गुड़ आहे न मखण बुसरी सोचनि में पचाए ॾेई छा पोइ भला ॿियो न आहिनि पटाटा तर त भला उहे खाऊं वरी पटाटा रोज़ पटाटा खाई खाई पटाटा थी विया न पोइ अॼु सिधो छो नथी चवीं त मुंहिंजी मानी पचाइण ते दिलि ई कान थी चवे लॻे थो जे तोखे ॿीहर तपा टिकड़ी ओ छोरी छा आहे मां छा थिए थी एॾियूं रड़ियूं करे काकड़ो न किरी पवई न जो ॿुधंदी त रड़ियूं त कंदसि न अम्मा हिन उमिरि में जेकॾहिं काकड़ो किरी पई न त तारूअ में टुंग थी पवंदई हाणे ॿुधाए छो सॾु कयो अथई छोरी मूंखे पेरनि में सूर आहे गोॾनि में सूर आहे ज़ोर ॾे ज़ोरनि जो ॿुधी टीहड़ तप चढ़ी वई हलिया हेॾे ज़ोर ॾे मां आहियां को ससु त कोन आहियां जो ज़ोरनि जो ॿुधी मुंहं जा चापड़ लही पई ॿुधाए चापड़ अम्मा मुंहिंजो मेकअप ख़राब थी वियो छा तर्ज त मां फ्रेश करे पोइ थी अचां हेॾे मिड़ई मिसाल ॾिनूं मां कहर दुश्मननि ते किरई हलिया मूंखे ज़ोर ॾे अहिड़ा मिसाल न ॾींदी कर चङो अच ज़ोर ॾे यको ॾींहुं चाहे जेसीं ताईं निंड अचे हा मां तुंहिंजी नौकरियाणी आहियां न त अहिड़ी थी हाणे जो परते वञी किरंदी आहे परते वञी किरंदी हा नौकरियाणियूं ॾियनि बाक़ी औलाद में सुख न थिए वाह जी औलाद आहे हा औलाद सुख ॾे बाक़ी मां सुख न ॾे कहिड़ो सुख ॾियां नंढे खां वठी पालियो माए पढ़ायो माए 4 अखर हिन महिल ताईं उजरी अची वेठी आहे पहुचे करे दर दर पिनंदी थी वता अञा तोखे सुख न ॾिनो अथव ॿुॾी नथी मरे पई न लफ़्ज़नि खां सॉरी हेॾे विझणूं खणी आ हण त अचे की मच्छर त तड़ अम्मा मच्छर मारिया या ज़ोर ॾियां हिकिड़ो कमु चओ हिकु हथ में विझणूं खणो हिकु हथ सां ज़ोर ॾे ॿई कम थींदा हा हाणे मच्छर ई मारणा रहिजी विया आहिनि वॾो मसो अम्मा सभु मच्छर मारे छॾिया विया अम्मा हिकु त हेॾो थुलो मच्छर हुई उहो बि मारियो मैं चङो हाणे ज़ोर ॾे हा ॾियां थी वाह लॻे सिर खे तिरतिणी तो जो चयो त सभु मच्छर मारे छॾियमि ते हाणे अचे मुंहिंजे कन में भूं भूं कयो अथई रड़ियूं कयूं अथई अम्मा इहो मच्छर न हूंदो या मच्छरियाणी हूंदई हुन थुले मच्छर जी ज़ाल जंहिंखे मां मारियो न वीचारी बेवा थियण ते रड़ियूं कंदी हूंदी ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।